अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू महाराज किचन। फ्रेंड्स, अॼु असां महाराज किचन में तव्हांजे लाइ नवाबी चिकन हांडी जी रेसिपी खणी आया आहियूं। नवाबी चिकन हांडी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां बग़ैर हॾी जो मुर्गी जो गोश्त खयो आहे 1/2 किलो ऐं हाणे लूणु विझूं था 1 टीस्पून। तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। अदरक जो पेस्ट विझूं था 1 टेबल स्पून। लीमे जो रस विझूं था 1 टेबल स्पून। कटियल थूम विझूं था 1 टीस्पून। कटियल साओ मिर्च आहे 1 टेबल स्पून। जीरे जो पाउडर आहे 1 टीस्पून। सुकन धाणनि जो पाउडर आहे 1 टीस्पून। गरम मसाला पाउडर आहे 1/2 टीस्पून। अड़नि मिर्चनि जो पाउडर आहे 3/4 टीस्पून ऐं योगर्ट विझूं था 1 कप। ऐं हाणे असां हिकु ब्लेंडर में बादामी विधियूं आहिनि 8 खां 10 अदद। पिस्ता विधा आहिनि 8 खां 10 अदद ऐं पाणी विधो आहे 1 टेबल स्पून। ऐं हाणे इन ड्राई फ्रूट्स खे पीसे छॾींदासीं। ब्लेंड करण खां पोइ हाणे असां इहे ड्राई फ्रूट्स बि विझूं था ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ असां तक़रीबन 1 कलाक जे लाइ चिकन खे मैरिनेट करे रखी छॾींदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 1 कलाक जे लाइ चिकन खे मैरिनेट करे छॾियो आहे। हाणे हिकु कढ़ाई में तेल विझूं था 1/4 कप। कटियल बसर विझूं था 1/2 कप ऐं तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। ॿ खां 3 मिनट्स ताईं विचोली बाहि ते बसर खे पचाइण खां पोइ हाणे विझूं था मैरिनेट कयल चिकन ऐं चिकन खे 3 खां 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। ऐं हाणे ढक ॾेई करे तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ चिकन खे हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ चिकन खे हल्की बाहि ते पचायो आहे। हाणे ढक हटाए करे मज़ीद 2 खां 3 मिनट्स जे लाइ चिकन खे तेज़ बाहि ते भुञींदासीं। असां 2 खां 3 मिनट्स जे लाइ चिकन खे तेज़ बाहि ते भुॻो आहे। हाणे विझूं था हेवी क्रीम 1/4 कप ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। उन खां पोइ विझूं था मखण 1 टेबल स्पून। कटियल सावा धाणा आहिनि 1 टेबल स्पून। ऐं तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। ऐं हाणे असां ढक ॾेई करे तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ चिकन खे हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ चिकन खे हल्की बाहि ते पचायो आहे ऐं हाणे असांजी मज़ेदार नवाबी चिकन हांडी सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। असां कयूं था डिश आउट ऐं उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी नवाबी चिकन हांडी जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।